अस्सलाम वालेकुम। शाहिद खुसरो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभी दोस्तन के पिरी प्यारनि के दिल वारनि के खुश आमदीद। दोस्तों, मंसूर खान जो गेम खेडियो या दिलावर अकबर खान अंदाज़ो हणी वियो आहे। जाकिर खान दिलावर खान के तो कोन मिलियो, माण्हू भी अकबर खान के पुॼराया। पोइ भी हाणे सिक्कू चए थो त मां अकबर खान के मारींदुसि, यानी सिक्कू भी गेम खेॾे थो ऐं हिते पंहिंजो एतबार ॾियारण जे लाइ दिलावर खान के इहा कोशिश करे थो। सिक्कुनि जे विच में रही करे रग रग जो वाक़िफ़ थी सांवल के हाल अहवाल ॾींदो रहंदो ऐं कम खे छिकींदो रहंदो ऐं सांवल असली कातिलनि ताईं पुॼंदो। इन तरीक़े सां फिर अकबर खान के भी पोइ अंदाज़ो लॻंदो त असली कातिल केरु हुआ, छो त हाणे अकबर खान जे अॻियां दिलशेर चयो त असांखे मंसूर खान चयो आहे माण्हू मारण जे लाइ, ऐं मुराद चयो त असांखे सांवल खान चयो आहे। यानी हिते गेम विकिणिजी वई आहे जेका अकबर खान क्लियर करण जे लाइ वॾियूं कोशिशूं कंदो। ड्रामो सुठे बहितरीन मोड़ ते पहुतल आहे। दोस्तों, वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगर अपडेट सुठी लगे तो शाहिद खुसरो वर्क यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफिज़।